नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। अव्हांखे नवाब शाह खां ख़बर ॾींदाणूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां सिंध जे सूबाई काबीना खे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वञी अवाम जा मसइला ॿुधण ऐं हल करण जी हिदायत तहत मकानी खाते ऐं सिंध समाओ खाते जो वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह काज़मी, वज़ीर आला सिंध जे स्पेशल असिस्टेंट बंदा अली लिगारी सां गॾिजी DC आफ़िस नवाब शाह जी आफ़िस ॿाहिरां 2 महीननि जे रथे बाद ॿी खुली कचहरी मुनक़िद कई वई। इन मौक़े ते ज़िले इंतज़ामिया ऐं PP जे मक़ामी क़यादत पारां सिर्फ़ मख़सूस माण्हुनि खे शिकायत करण जे मौक़े वारी कोशिश सूरनि ऐं ॾुखनि जे मारियल माण्हुनि नाकाम बणाए छॾी, पंहिंजे मसइलनि जा अंबार लॻाए छॾिया। इन मौक़े ते नवाब शाह जे UC 2 जे रवासी हाजी गुलाम हैदर अब्बासी दाहिंदे चयो त सैयद मॉडल टाउन नवाब शाह में गुज़िरियल 2 सालनि खां वठी लाइट सुई गैस न ॾिनी वई आहे ऐं न ई रोड रस्ता ड्रेनेज सिस्टम ॾिनो वियो आहे। जाम साहिब रोड जे रवासी मक़ामी हेस्को अमलदार ख़िलाफ़ दाहिंदे चयो त हद जी SDO समूरे पाड़े जी लाइट कटे छॾी आहे ऐं हाणे बहाल करण लाइ तयारु न आहिनि। UC 2 जे रवासी अबू आमिर लाखे इंतहाई जज़्बाती अंदाज़ में चयो त असां PP जा जियाला आहियूं जिन आम चूंडुनि दौरान शहर जे हसास तरीन ऐं सख़्त मुखालफ़त वारे पोलिंग स्टेशन खे संभाले पंहिंजी जान तिरी ते रखी पीपल्स पार्टी खे सौंप ॾियारी। पर अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त गुज़िरियल 15 सालनि खां वठी पार्टी क़यादत आसिफ ज़रदारी पारां पंहिंजे ज़िले लाइ हद खां वधीक फंड्स, नौकरियूं ऐं तरक़ियाती कम ॾियारण जे बावजूदु मक़ामी क़यादत ग़रीब वोटरनि जूं नौकरियूं ॾोकरनि ते कपाए छॾियूं। नवाब शाह जे सियासी समाजी वर्कर अनिला रफ़ीक मला पंहिंजे इलाइक़े दौलत कॉलोनी जे 2 ग़रीब बेरोज़गार जोड़े खे संदसि 5 मासूम ॿारनि समेत सूबाई वज़ीर जे खुलियल कचहरी में पेश कंदे दाहिंदे चयो त ग़रीब ज़ाल ऐं मुड़ुस नजमा भट्टी ऐं गुलाम जाफ़िर भट्टी इंतहाई गुरबत, अफ़लास ऐं तंग दस्ती में मुब्तला आहिनि। हिननि वटि रहण लाइ छत, पाइण लाइ कपिड़ा ऐं खाइण लाइ मानी जो गिरह न आहे। नजमा भट्टी मिडवाइफ जी टेस्ट पहिरीं पोज़ीशन में पास कई पर सिफ़ारिश न हुअण सबबि सरकारी नौकरी खां महरूम कई वई। संदसि 5 ॿार माज़ूरी जो शिकार आहिनि। हिन मजबूर ऐं मुफ़लिस हाल कुटुंब जी रहम खाई हिन जी रिहाइश, इलाज ऐं खाधे खुराक जो मुस्तक़िल बंदोबस्त करे ॾिनो वञे। जॾहिं त खुली कचहरी दौरान केतिरियूं ई कुर्सियूं ख़ाली पियल रहियूं ऐं 100 जे लॻभॻि माण्हुनि जी सिक्योरिटी जे आड़ में सॼे ज़िले जे पुलिस ऑफिस ऐं अमलदार सिड़ाया विया। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।